जैकबाबाद की तहसील गड़ी खैरों में तबाही की दास्तानें हैं। तूफानी बारिशों और सैलाब से मुतासिर होने वाले लोग बेसरो सामानी के आलम में दिन गुजार रहे हैं। बेरहम सैलाब ने गड़ी खैरो शहर के चारों तरफ डेरा लगाया तो शहर की आधी से ज्यादा आबादी नकल मकानी करके दूसरे शहरों की तरफ रवाना हो गई। हंसते बसते शहर में अब हर जानिब बर्बादी के मनाजिर हैं। सैलाब से मुतासिर होने वाला मुतवसत तबका अब भी सड़क किनारे खेमे लगाकर मुंतखब नुमाइंदों और इंतजामिया की अदम तवज्जोही का शिकवा करते नजर आ रहे हैं। असांजे घर तो हेॾा ॾिसो था सॼा ॿुॾी ड्रही विया आहिनि। इन्हनि बरसातनि महीननि में असां खेमा पंहिंजा कलियूं रिलियूं टंगे पंहिंजा बचा विहारिया आहिनि। कोई असांजी मालिकी न कयो आहे। हिन टाइम ताईं अॼु ॾींहुं ताईं कोई असांखे पुछा करण न आयो आहे तव्हांजा बचा बता मुआ कीअं थियो। हीउ पाणी मथां कट ॾींदा लाहींदा हिते अची असां वटि डैम बणायो अथऊं, जेको हिन टाइम हिते 12 खां 14 फुट पाणी असांजे ॻोठ में बीठो आहे। गुज़र सफ़र असांजो एॾो ॾुखियो आहे जो हिकु टाइम हिकु मानी गिरां खाऊं था, न त ईअं वेठा आहियूं। बच्चा असांजा इहे आहिनि सभु लुढ़नि था पाणी में। हीअ तव्हां ॾिसो था, हीअ असांजा खेमा तव्हां ॾिसो था। हिन टाइम ताईं पाणी आयो आहे, न को MP आयो आहे न MLA आयो आहे। साईं ॾिसो पिया जॻहियूं किरी पिया आहिनि, असां रोड ते वेठा आहियूं। न हिन टाइम ताईं काई मालिकी ठही आहे, न का शइ। हिन टाइम नंगर पाणी अचे थो, अॼु त आया ई कोन आहिनि। हिन टाइम ताईं नंगर बि न आयो आहे। साईं असांजी हालत ख़राब आहिनि, असांखे ग़रीबनि खे मिले का शइ नथो, असांखे मानी भी नथो मिले। गड़ी खैरो शहर से निकलने वाली सड़कों को कट लगने की वजह से जमीनी राब्ता भी मुनक़ता होकर रह गया। 2 लाख की आबादी रखने वाला शहर गड़ी खैरो में तबाहकुन बारिशों के बाद अब हर तरफ पानी ही पानी है। तालका अस्पताल, ग्रिड स्टेशन समेत दीगर इलाके भी सैलाब की नजर हो गए। हिते मां ॿुधायांव त ईअं सम्झ ज़िंदगी इंसान जी जीअं हूंदी आहे न, आज़ाब में आहे। जीअं कोई क़ैद में जेल में हूंदो आहे न, उहो बि अञा भलो हूंदो आहे, उनखे टाइम सां सफ़ाई सुथरी सां का शइ मिलंदी आहे। हिते त जेल खां बि बहितर थी वियो आहे। त हाणे ॾिसो हिन खे मां सम्झां थो त 10 ॾींहं थी विया आहिनि, हीउ पाणी हिते बीठो आहे। हीउ नालियुनि जा पाणी बि हिते जमा थी विया आहिनि। शायदि तव्हां बि गुज़री चुका आहियो हितां नालियुनि जे पाणी मां, त बदबू केॾी उथे पई। उहो त सभु हुकुमरान खे इहा शइ चऊं था त कम से कम हे सफ़ाई असांखे ॾियनि था। पीपल्स पार्टी खे केरु अमाउंट कंदो, ख़ुदा न कंदो। असां त इहो चवंदासीं इहो पीपल्स अहिड़ी पीपल्स पार्टी असांजे मुल्क में ही न हुजे। बारिशों से मुतासिर होने वाले लोगों ने दोबारा अपने घरों में बसने के लिए हुकूमत से उम्मीद लगा रखी है। वीडियो जर्नलिस्ट वजीर खान के साथ बशीर अहमद बलोच, वश न्यूज़, जैकबाबाद।